काज़ी नियाज़ हुसैन कंबर सचवा सिविल सोसाइटी कंबर कराची सिंधी नौजवान शहजाद चांडियो जे कातिलनि पुलिस एहलकारनि जी गिरफ़्तारी न थियण ख़िलाफ़ सचवा सिविल सोसाइटी तरफ़ां शहीद बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी ख़ालिद हुसैन मारफाणी रियाज़ हुसैन चांडियो अला रखियो चांडियो सिराज चांडियो सोहेल अहमद ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हिननि चयो त सॼी सिंध जी गादी वारे शहर कराची में तासुबी पठान पुलिस एहलकारनि बेगुनाह 21 सालनि जे नौजवान शहजाद चांडियो खे गिरफ़्तार करे मथसि सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो आहे ऐं जॾहिं संदसि मरण जी तस्दीक थी त मथसि 11 गोलियूं हणी खेसि क़त्ल करे छॾियो। एॾे वॾे ज़ुल्म खां पोइ बि कातिल पुलिस एहलकार आज़ादु घुमींदड़ रहिया आहिनि। हिननि चयो त अगरि ईअं ई सिंधियुनि नौजवान जा लाश मुसलसल सिंधियुनि खे मिलंदा रहिया त संदन कातिल आज़ादु घुमंदा रहंदा त पोइ इहो ॾींहुं परे न आहे जो कराची में सिंधियुनि जो नाव निशान ख़तमु थी वेंदो। हिननि वज़ीर आला सिंध ऐं IG सिंध खां मुतालबो कयो त शहीद शहजाद चांडियो जे क़त्ल में मुलविस पुलिस एहलकारनि खे गिरफ़्तार करे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। ॿी सूरत में सख़्त ऐं जाइज़ तहरीक हलाई वेंदी।